नासिर के ॿुधाईं त सिंध जे ट्रांसपोर्ट खाते पारां पीपल्स बस रूट 13 जो कुछ देर में इफ्तिताह कयो वेंदो। अहम खबर खां मांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध जे नाज़रीन मांखे अहम खबर खां आगाह करे रहिया आहियूं। कराची में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण बस रूट 13 जो इफ्तिताह करे छॾियो आहे। पीपल्स बस सर्विस जे रूट 13 जी इफ्तिताही तक़रीब हॉक्स बे 0 पॉइंट ते मुनक़िद कई वई। रूट 13 वारी बस हॉक्स बे खां टावर ताईं हलाई वेंदी। अहम खबर मां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण पीपल्स बस रूट 13 जो इफ्तिताह करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर मांखे आगाह कयूं पिया। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण पीपल्स बस रूट 13 जो इफ्तिताह करे छॾियो आहे। पीपल्स बस सर्विस जे रूट 13 जी इफ्तिताही तक़रीब हॉक्स बे 0 पॉइंट ते मुनक़िद कई वई। रूट 13 वारे बस हॉक्स बे खां टावर ताईं हलाई वेंदी। हिकु भेरो ॿीहर मांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण पीपल्स बस रूट 13 जो इफ्तिताह करे छॾियो आहे। पीपल्स बस सर्विस जे रूट 13 जी इफ्तिताही तक़रीब हॉक्स बे 0 पॉइंट ते मुनक़िद कई वई। नासिन इन वक्त सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण मीडिया से ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे। अचो तव्हांखे ॾेखार। भाइयों दोस्तों अस्सलाम वालेकुम।